नाज़रीन, कराची में क्लाइमेट मार्च कयो वियो जंहिंमें औरतुनि जी वॾे अंग में शिरकत कई। रिपोर्ट करे रहियो आहे मोहसिन ख़ास के लिए। आज बिल्कुल हिन वक्त पाण प्रेस क्लब खां ॿाहिरि मौजूद आहियूं जिते कराची क्लाइमेट मार्च जेको आहे उहो फेरियर हाल खां निकिरी हिन वक्त प्रेस क्लब जे वेझो पहुतो आहे। अचो त हिन जेके मार्च में मौजूद माण्हू आहिनि पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो मार्च जे हवाले सां छा चवणु आहे। क्लाइमेट हर जिंदगी का मसला है। आपने दरख्तों का कत्लेआम किया है, आपने जमीन को प्यासा कर, क्लाइमेट को बचाना अगर अब नहीं तो कब? आपको क्लाइमेट को सीरियसली लेना पड़ेगा, वरना ये आपकी जिंदगी खत्म करेगा। क्योंकि जब फ्लड आता है तो वो नहीं देखता कि कौन किसान है कौन मजदूर है, वो आ जाएगा और आपको तबाह कर देगा। ये जो माहौलियाती जो तब्दीली है बराह रास्त उससे औरत जो है वो मुतासिर हो रही है, क्योंकि आप देखिए पानी बिल्कुल कम है, बिजली नहीं है, लोग जो है पानी कम होने की वजह से खवातीन को बहुत मुश्किलात का सामना है। फिर जो काम करने वाली खवातीन है इतनी सख्त गर्मी में हीट स्ट्रोक होते हैं, वो घरों में भी काम कर रही होती है, बाहर का भी देख रही होती है, फैक्ट्रीज में भी जाके काम कर रही होती है। तो ये सारी जो है माहौलियाती तब्दीली है, तो ये कि गवर्नमेंट को इसके ऊपर संजीदगी से सोचना चाहिए और ये जो आलूदगी है उसका बचाव करना चाहिए, जो सिंधु दरिया है उसको बचाना चाहिए। देखिए, मैं समझता हूँ कि आप, मैं, तमाम चरिंद परिंद सारी चीज़ें माहौलियात में से, कुदरत में से, फितरत में से, सही है। मेरी आइडेंटिटी, मेरी ज़बान, मेरी रंगत, तमाम चीज़ें हमारी जो है रिसोर्सेज जो खाते हैं पीते हैं सिंधु दरिया के, उससे पानी आता है, खाते हैं यही इसी धरती का है। तो इस चीज़ के लिए हमें निकलना था कि उसकी तहफ़्फ़ुज़ करें। हवा यही है जो जहरीली हो चुकी है कि इसका तहफ़्फ़ुज़ करें। और इसमें आज जो है अक्रॉस कराची, अक्रॉस सिंध बहुत सारे लोग शामिल हुए। इस बात का जो कहते हैं मुझे बड़ी खुशी है और यही दिखाने के लिए कि ये तमाम लोगों का एक जैसा मुद्दा है। सो क्लाइमेट मार्च के बारे में मां इहो ई चवंदमि त जेको दर्ख़्त साज़ी कनि था हिते पिया, दर्ख़्त ॾिसो जीअण जो हिकिड़ो ज़रियो आहे, असांजी नेचुरल शयूं आहिनि। त दर्ख़्त सां जेको इंसान जो जियापो आहे, इंसान खे हवा थी मिले। अगरि हीअ दर्ख़्त सभु ख़तमु थी वेंदा त हिन धरतीअ ते गर्माइश जेकी आहे गर्मी वधंदी वेंदी। दर्ख़्त जे थ्रू ई जेको आहे जेतिरा सावा पौधा आहिनि, जेतिरा दर्ख़्त लॻाईंदा तेतिरी जेको आहे गर्माइश ऐं जेकी फैक्ट्रीज़ आहिनि उहे ॿाहिरि करणु खपनि। ऐं फैक्ट्रीज़ जॾहिं अंदरि ईंदियूं आहिनि त ऐं दर्ख़्त न हूंदियूं त हीअ धुआं जेके आहिनि सॼी इंसानी ज़िंदगी जे लाइ ख़तरनाक आहिनि। त इन जे अॻे असां आहियूं त छो त हीअ असांजी नेचुरल शयूं आहिनि, गवर्नमेंट खे खपनि त इन ते एक्शन वठनि ऐं जेके हिननि खे कटनि था उन्हनि खे सख़्तु जेको आहे उन्हनि ते कार्रवाई कई वञे। क्लाइमेट की वजह से जो बारिश हो जाती है, बारिश 100 मिलीमीटर की जगह 200 हो गई, 300 हो गई, तो शहर का होगा क्या? आपके शहर के निज़ाम टूटे फूटे हैं। ये क्लाइमेट के चैलेंज से नहीं डील कर सकते। आपका जब तक शहर के निज़ाम ठीक नहीं होंगे आप क्लाइमेट का मुकाबला कैसे करेंगे? इसी तरह से गर्मी है जो हिद्दत जिसे कहते हैं, जो हीट वेव्स आती हैं उसके अंदर आपको हर इलाके में ठंडे इलाके बनाने पड़ेंगे। इसी तरह से मकान बनाने के जो तरीका है उसको चेंज करना पड़ेगा ताकि जो मटेरियल आपको मिले वो आपको ठंडा भी रख सके। हींअर बि तव्हां ॾिसो जिथे जिथे सैलाब आयो हुयो, अञा ताईं उते उनजी जेके तबाहियूं आहिनि, अञा ताईं पाणी अञा ताईं उते बीठो आहे। इंटरनेशनली जेको हीउ मसइलो थिए पियो, गदलाव थिए पियो, हीउ कार्बन एमिशन जे नतीजे में आहे। तंहिंजे करे असीं चऊं था सिंध खे बचायो, सिंध जी तहज़ीब खे बचायो। सिंध जी तहज़ीब खे ॿियनि जेका ख़तरा आहिनि उन खां सभ खां वॾो ख़तरो जेको आहे माहौलियाती तबाही सां आहे, उन जे लाइ असीं विढ़ूं पिया। आज बिल्कुल हिन मार्च में मौजूद माण्हुनि जी मां ॻाल्हि ॿोल ॿुधी, उनजो चवणु आहे त क्लाइमेट चेंज सां सभ खां वधीक जेका आहे औरत मुतासिर थिए थी। कैमरामैन हैदर अली कपराड़ीअ सां गॾु मोहसिन ख़ास के लिए WTN कराची।